नाज़रीन, फैज़गंज में पाकिस्तान ख़ास के लिए इत्तेहाद पारा पाकिस्तान ख़ास के लिए इत्तेहाद जे सरपरस्त आला सुराई नियाज़ हुसैन ख़ास के लिए जे लाइ थींदड़ मीडिया ट्रायल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील लाइ पेश आहे अमर शर जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं फैज़गंज प्रेस क्लब में, जिथे पाकिस्तान ख़ास के लिए इत्तेहाद जो जेको चेयरमैन आहे सुराई नियाज़ ख़ास के लिए उनजे ख़िलाफ़ जेका मीडिया ट्रायल कयो पियो वञे उनजे ख़िलाफ़ हितां जेके तालकेदार जेके उहिदेदार आहिनि उन्हनि एहतजाज कयो आहे। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिननि जो छा चवणु आहे। ये जो ट्रायल पिया थियनि हरू भरू कूड़ा इल्ज़ाम पिया लॻनि जा इहो सभु इहो कुझु कूड़ा आहे। तंहिंजे करे इज़त जे लाइ हू पंहिंजो अहिड़ो ट्रायल केस कोर्ट में बि कयो आहे। तंहिंजे करे हीअ ग़लति ॻाल्हियूं जेके आहिनि इहे बिल्कुलु इहे न कयूं वञनि। ऐं सुराई नियाज़ साहिबु हिकिड़ो सुठो माण्हू आहे, सॼो राज हुनजे पोयां आहे, बिरादर जा माण्हू आहिनि। ॿियनि क़ौमनि जा बि केतिरा ई दोस्त ॿियनि क़ौमनि जा बि खणी हुननि खे इज़त ॾिए पियो, इज़त वठे पियो, अञा अॻिते हले पियो। हीउ जेको बि कुझु थिए पियो सभु उनजे ख़िलाफ़ पियो थिए ऐं साड़ में थिए पियो, ही हदस में थिए पियो, ही ग़लति थिए पियो। ही असां बिल्कुलु सिराई सही आहे, असां सिराई सां साथ ॾींदासीं मरण घड़ी ताईं। असां जो ख़ासि करे असांजो सरदार चेयरमैन आहे ख़ासि करे इत्तेहाद जो, उनजे लाइ जेकी बि प्रोपगंडा कई हली थी सा मुखालफ़त ज़ोर चंद माण्हू उन जन कराई आहे, उनजे लाइ असां हींअर बि ज़ोर इत्तेहाद था कयूं ऐं पूरी असां सॼी सिंध में जो बंदि न थियो त कंदासीं। ऐं उनजे ख़िलाफ़ु हरू भरू हिननि प्रोपगंडा कई आहे उनजी इज़त जे ख़िलाफ़ु। हुन पंहिंजो कोर्ट में केस कयो आहे इज़त जो, हाणे कोर्ट पाण हुनजो फ़ैसिलो कंदी। वाह साहब, सुराई नियाज़ हुसैन ख़ासि करे क़ौम जो अॻुवान आहे, उनजे ख़िलाफ़ु जेकी मीडिया थिए थी उहा बंदि कई वञे न त असां एहतजाज कंदासीं। जो चेयरमैन सुराई नियाज़ हुसैन ख़ासि केली साहब सॼी सिंध जे अंदरि न सिर्फ़ु ख़ासि केली बिरादरी पर जेके ॿियूं बि मज़लूम बिरादरियूं आहिनि उन्हनि सभिनी जे हक़नि लाइ पाण रातो ॾींहुं जाखोड़ कंदो रहे थो, स्ट्रगल कंदो रहे थो, पाण पतोड़ींदो रहे थो। जहांगार जी शहीद तानिया ख़ासि केली हुजे, शहीद अब्दुल ख़ासि केली जो मसइलो हुजे, या मानचंद कुबी जे ख़ासि केली ब्राह्मणी ज़मीन जे तकरार जो मसइलो हुजे, या सिंध जे अंदरि जेके यूनिवर्सिटी में क़त्ल थींदड़ सिंधी नियाणियूं आहिनि उन्हनि जो मसइलो हुजे, या सिंध जे अंदरि बेरोज़गारी, सिंध जे अंदरि महांगाई, सिंध जे अंदरि करप्शन या कूड़े डोमिसाइल जो इशूज़ हुजे, सिंध जे अंदरि जेके बि नाहक नाइंसाफ़ी थींदियूं आहिनि, सुराई नियाज़ हुसैन ख़ासि केली उनजे लाइ पाण पतोड़े थो। असांजे पाकिस्तान ख़ासि केली इत्तेहाद जे चेयरमैन सुराई नियाज़ ख़ासि के ख़िलाफ़ु मीडिया ट्रायल कयो पियो वञे, फौरी तौर ते बंदि कयो वञे। जंहिं ते सुराई नियाज़ ख़ासि केली सां जॾहिं मेहरान टीवी तरफ़ां राब्तो कयो उन बि चयो त मां अहिड़ी पंहिंजे इज़त हरजाणे जेको आहे सो पिटीशन बि दाख़िल कई आहे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु जेका कूड़ी जेका मीडिया ट्रायल उहा कई पई वञे। अमर शर, मेहरान टीवी, फैज़गंज।